नाज़रीन सबको न्यूज़ से हाज़िर आहियूं। उमरकोट खां असां सां रिपोर्ट शेयर कई है असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब उमरकोट के रहवासी हारी जी न्याणी गादी वारे शहर इस्लामाबाद सिटी ते पीपी इंफॉर्मेशन सिक्योरिटी बणिजी वई। जी नाज़रीन, उमरकोट की रहवासी नारी न्याणी गादी वारे शहर इस्लामाबाद सिटी ते पीपी इंफॉर्मेशन सिक्योरिटी बणिजी वई है। उमरकोट के शहर डगो फार्म के रहवासी डॉक्टर शहनाज सोलंकी के पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सिक्योरिटी जो उहदो ॾेई छॾियो। डॉक्टर शहनाज सोलंकी उहदे जो हलफ खणण बाद पहिरियों भेरो अबाणे ॻोठ डगो फार्म पहुती त पार्टी अॻवाणनि ऐं ॻोठ जी औरतुनि पारां गुलनि जा हार पाराए संदसि इस्तक़बाल कयो वियो। पीपी औरत अॻवान डॉक्टर शहनाज सोलंकी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी थोराइती आहियां, जंहिं मूंखे उहदो ॾिनो। बौदर फार्म ऐं आसपास जी न्याणियुनि जी तालीम समेत ॿिया मसला पार्टी क़यादत ताईं पहुचाईंदसि ऐं मसला हल कराइण जी कोशिश कंदसि। इन मौक़े ते पीपी यूसी सदर अली हसन लाशारी, पीपी अक़लियती अॻवान केवल कोली, गुलाम रज़ा सोलंकी ऐं ॿियनि चयो त पीपी हमेशह खां ग़रीब अवाम जे हक़नि जी तर्जुमानी कई आहे। शहनाज सोलंकी खे पार्टी उहदो ॾिनो आहे, जंहिं ते पार्टी जा शुक्रगुज़ार आहियूं। उमीद कयूं था त शहनाज सोलंकी हिते जी अवाम जा मसला हल कराइण में पंहिंजो किरदारु अदा कंदी।